नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त भान सईदाबाद शहर जे सैयद मोहल्ला में सैयद कोड़ल शाह जे घर मां राति देर सां लखें रुपयनि जी चोरी ऐं बरकत विरोही जे घर मां 1 महीनो अॻु चोरी ते एसएसपी ॼामशोरो अमजद अहमद शेख भान पहुची जाइ वारदात जो जाइज़ो वरितो ऐं एसएसपी ॼामशोरो यकीन ॾियारियो त जल्द चोरनि खे गिरफ़्तार करे थियल चोरियूं वापसि कराए शहर में ॿीहर अमन बहाल कंदासीं। हमारा मसला